मीरपुर बठोर में पाक फौज जिंदाबाद कश्मीर से आज़ाद यकजहती लाइ क़ौमी अमन कमेटी बराए बेनल मज़हब हम आएंगे जे सॾ ते GM सईद चौक खां सूफ़िया शाह नाहिद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवान गुलाम मोहम्मद गोगो, अब्दुल मजीद ज़हूर, डॉक्टर अब्दुल गफ़ूर गोगो ऐं ॿियनि नारेबाज़ी कई। पाक फौज जिंदाबाद कश्मीर ते बार ज़ुल्म बंदि कयो। कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद। इंसानी हुकूक जे तंज़ीमुनि जे अॻवान चयो त भारत कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म इंतहा करे छॾी आहे। असीं कश्मीरी भाइरनि सां यकजहती तौरु इज़हार करियूं था। कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे। इंशाअल्लाह कश्मीर पाकिस्तान जो हिसो बणिजंदो। हिननि अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जल्द खां जल्द कश्मीर खे आज़ादु करे पाकिस्तान जो हिसो बनायो वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोर।